गुलाम शाह जो चक त आहे इलाइक़ो उते महर जतोई तकरार हलंदड़ आहे। खूनी तकरार सबबि कल्ह जेको जतोई हथियारबंदनि काह करे इन ते हमिलो कयो हो, जंहिं दौरान हिकु घोटु जेको आहे इल्ताफ़ महर ऐं उनजो मासूम भाउ जेको तौरु सुनत हुयसि, मासूम घोटु हुयो मोहम्मद हसन महर ऐं हिकिड़ो ड्राइवर मोहम्मद रमज़ान महर मारिजी विया हुआ, जंहिंजी जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ जे लाइ पुलिस शिकारपुर पुलिस SSP शिकारपुर जी अॻुवाणीअ में ॻोठु आलिम जतोईअ ते कार्रवाई कई आहे, जंहिं दौरान पुलिस माटर गोला फायर कया आहिनि ऐं पुलिस उते जेके आहिनि घर बि जवाबदारनि जा मिसमार कया आहिनि ऐं पुलिस जेके कखान घरनि खे बाहियूं पिणु ॾिनियूं आहिनि। उन्हनि में जेके माटर गोलो जो फायर लॻण सबबि जवाबदार धुर जा जेके आहिनि 3 माण्हू मालिक ॾिनो अरबेलो ऐं महिरबान उर्फ़ गिदड़ सईद खानानी जतोई जेके आहिनि उहे मारिजी चुका आहिनि हिन वक़्तु। ऐं उन मक़तूलनि जा लाश जेके आहिनि मारिजी वियलनि जा खानपुर अस्पताल मुंतक़िल कया विया, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कया विया आहिनि ऐं वधीक पुलिस जी कार्रवाई हलंदड़ आहे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िअनि जा केस दाख़िल न आहिनि थी सघिया ऐं धुरिन महर जतोई धुरिन में शिकत आणणु हिन वक़्तु ताईं जारी आहे। सखर ऐं शिकारपुर ज़िले जे जेको आहे ॿिन्ही पनियाकिल तालुके में सखर ज़िले जे पनियाकिल तालुके में ऐं शिकारपुर ज़िले जे लखी ऐं खानपुर तालुके में महर जतोई तकरार हलंदड़ आहे, जंहिं दौरान ॿिन्ही धुरनि जा 43 खां 45 माण्हू जेके आहिनि अंदाज़नि जेके आहिनि 43 खां मथे माण्हू जेके आहिनि मारिजी चुका आहिनि ऐं हिन वक़्तु ताईं जेका आहे हुकूमत जेको आहे त को बि नोटिस न वरितो आहे ऐं झेड़े खे रोकण लाइ कंहिं बि धुरनि ते प्रेशर कोन्हे, जंहिं सबबि अञा वधीक खूनरेज़ीअ जो अंदेशो आहे ऐं धुरनि में शिकत आहे। धुरियूं मोर्चा बंदि बणियल आहिनि। हुकूमत खे घुरिजे त नोटिस वठी इहो झेड़ो बंदि कराए।